इस्तीफ़ाऊं छॾे बेतमादी रिथ वारो ऑप्शन इस्तेमाल कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी पीडीएम खे गॾिजी हलण जी आछ। संदसि चवणु आहे त पीडीएम संदसि हिकमत अमलीअ ते अमल करे त हू गॾु हलण लाइ तयार आहिनि। मुखालिफ़ धुर जो मक़सद हुकूमत मां छुटकारो हासिल करणी आहे। हुकूमत रात जी ऊंदाही में ज़बरदस्ती मिनी बजट मंज़ूर कराई आहे। कुछ शयुनि ते टैक्स न हणण जो वाइदो भी कूड़ो निकितो। पाकिस्तानी अवाम जो मुतालबो आहे त हुकूमत ख़िलाफ़ रोडनि ते अचो। पीपी 27 फरवरी ते लॉन्ग मार्च शुरू कंदी। हू जमहूरी कोशिशुनि सां हुकूमत मां छुटकारो हासिल कंदा। पीडीएम पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी आछ क़बूलण लाइ मशरूत तौर राज़ी। हाफ़िज़ हमदुल्ला जो चवणु आहे त जेकॾहिं बिलावल खे बेतमादी रिथ जो शौक़ पूरो करणो आहे त फ़ैसिलो मीडिया ते नथो थी सघे। फज़ल रहमान वटि अची पीडीएम जे प्लेटफॉर्म ते ई तजवीज़ ॾेई सघिजे थी। इस्तीफ़ाउनि जो ऑप्शन कॾहिं इस्तेमाल थींदो फ़ैसिलो पीडीएम ई कंदे। सेनेट में मुखालिफ़ धुर जी अक्सरियत आहे पर पीपी बेतमादी रिथ ते बुॾतर जो शिकार आहे। जिते अपोज़िशन जी अक्सरियत नाहे उते बेतमादी रिथ ते ज़िद कयो पियो वञे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ हुकूमत खे कुछ ॾींहनि जो मेहमान करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त हुकूमत हाणे महीननि या हफ़्तनि न पर कुछ ॾींहनि जी मेहमान आहे। नवाज़ शरीफ जल्द ॾे वापसि मोटंदो वक़्तु मुस्लिम लीग नून तय कंदी। वज़ीरनि जे बयाननि मां लॻे थो त संदन अंजाम वेझो अची वियो आहे। इदारनि खे आईनी हदुनि में रही कमु करणु घुर्जे। मुल्की बका आइन तहत हलण में आहे। मरीअ में हुकूमत जी नाअहलीअ सबबि मौत थिया। अवाम हुकूमत खे हिकु ॾींहुं बि बर्दाश्त नथो करे सघे। मरियम नवाज़ जी ॻाल्हियुनि ते हाणे संदसि ॿार बि खिलंदा आहिनि। मुखालिफ़ धुर सम्झे थी त हुकूमत जल्द घर वेंदी पर ईअं न थींदो। मुंहिंजे ख़्याल में मुखालिफ़ धुर उन ई चकर में ईंदड़ 5 साल बि गुज़ारींदी। फवाद चौधरी हिकु महीने अंदरि गैस जो बहरान ख़त्म थी वेंदो। महांगाई सॼी दुनिया में आहे पर हिते मुखालिफ़ धुर सियासत करे थी। स्टेट बैंक जे बोर्ड ऐं गवर्नर्स तोड़े डिप्टी गवर्नर्स जी मुक़ररी बि वफ़ाक़ी सरकार कंदे। बैंक जा समूरा असासा हुकूमत जी मिल्कियत रहंदा। हमाद अज़हर सिंध काबीना अफ़गानिन बर्मिन ऐं बंगालिन खे शहरियत तोड़े मिल्कियतूं ख़रीद करण जो हक़ ॾियण वारनि अफ़वाहनि खे रद्द करे छॾियो। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त वीज़ा ॾियण वफ़ाक़ जो कमु आहे। सीड़पकारनि खे 10 सालनि जी वीज़ा ॾियण लाइ वफ़ाक़ सिफ़ारिशूं घुरियूं जंहिं ते गौर बाद जवाब काबीना ॾींदे। जमायत इस्लामी खे पीपीए पारां धरणो हणाइण वारी खुरमशेर सामान जी ॻाल्हि खिल जोगी आहे। सिंध काबीना जजनि लाइ गाॾियुनि जी ख़रीदारी सिंध फिजियोथेरेपी काउंसिल ऐं पेंशन रूल्स जी मंज़ूरी ॾेई छॾी। सरकारी नौकरियुनि में खदरनि फ़क़ीरनि लाइ ॿुड़ी ॾाही 5% कोटा मुक़ररु करण जो ऐलान। थर में कामयाबी खां पोइ सिंध में वधीक फेस्टिवल कराइण जो फ़ैसिलो। रेंजर्स जे ख़ासि इख़्तियारनि में वधीक 90 ॾींहनि जी वाध। एनसीओसी कोरोना वायरस जी पखेड़ खे गणती जोॻो करार ॾेई छॾियो। तालीमी इदारा हफ़्ते में 3 ॾींहं बंदि करण जी तजवीज़। इस्लामाबाद में तालीमी इदारा हिकु हफ़्ते ताईं ऑनलाइन करण जी तजवीज़। एसओपीस ते अमल न कंदड़ इदारनि खे सील करण जो फ़ैसिलो। तहरीक इंसाफ़ जे फॉरेन फंडिंग केस जी रिपोर्ट गुझी रखण वारी दरख़्वास्त रद्द। इलेक्शन कमीशन लिखत फ़ैसिलो जारी करे छॾियो। पीपीए मुस्लिम लीग नून ख़िलाफ़ स्क्रूटनी कमेटी खे रिपोर्ट 10 ॾींहनि में पेश करण जी हिदायत। तहरीक इंसाफ़ अॻवान फारूक हबीब खे अलॻि सां दरख़्वास्त दाख़िल करण जी इजाज़त। तहरीक इंसाफ़ 5 अकाउंटनि जा तफ़सील ॿुधाए छॾिया आहिनि। हिकु पैसे जो रिकॉर्ड मौजूदु आहे। रिपोर्ट में किथे लिखियलु आहे त भारत ऐं इसराइल मां फंडिंग थी आहे। मुस्लिम लीग नून बर्तानिया में पब्लिक लिमिटेड कंपनी तौर रजिस्टर्ड आहे। इलेक्शन कमीशन शफ़ाफ़ नमूने समूरनि पार्टियुनि जे अकाउंटनि जी छंड छाण करे। फारूक हबीब फॉरेन फंडिंग केस पीटीआई जी शफ़ाफ़ियत खे वाइखो करे छॾियो आहे। तहरीक इंसाफ़ अस्पताल जे चंदे जे पैसनि में बि फ्रॉड कयो। पार्टी ते पैसो हयो। अकबर बाबर पीटीआई जो बुनियादी मेंबर हुअण सबबि सभु कुझु ॼाणे थो। शाज़िया मरी वज़ीर आज़म जी ख़ासि मददगार शहबाज़ गिल जो चवणु आहे त मुस्लिम लीग नून 6 महीननि खां डील जा ऐलान करे रही आहे। लीगी क़यादत संदन अकाउंटनि में 3000 अरब रुपयनि जी रक़म मुंतक़िल थियण बाबति जवाब न ॾेई सघी। परवेज़ मुशर्रफ सां डील करे शरीफ ख़ानदान सियासी मंज़र सां गुम थी वियो।
पीपी अगवा खुशी शाह जो चवण है 6 महीना तमाम घना अहम आहिन। अवाम तहरीक इंसाफ हुकूमत के वधिक हलण न ॾींदो। अवाम के IMF जो गुलाम बनाए वियो आहे। पाकिस्तान दुनिया जो महांगो तरीन मुल्क बणिजी वियो आहे। नई ईंदड़ हुकूमत भी परेशानी के मोड़ ॾींदी। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जो आहे त सियासतदाननि खे बदनाम कयो पियो वञे। मुल्क में एहतसाब जो तमाशो जारी आहे। करप्शन कंदड़ अॼु भी काबीना में वेठल आहिनि। जेतिरी ओगाड़ी थी उहा किथे जमा थी। इमरान खान 22 अकाउंट लिकाया आहिनि। वज़ीर आज़म 7 वरियनि खां इलेक्शन कमीशन में जवाब न ॾिनो आहे। वज़ीर आज़म परॾेही कंपनियुनि खां पैसा वठी रहियो आहे। मुखालिफ दुर्जी अगवान हलीम आदिल शेख SSP डॉक्टर रिजवान की रिपोर्ट ते सईद गनी खिलाफ JIT जोड़ने जो मुतालबो करे छड़ियो। वफाकी घरू वज़ीर शेख रशीद के खत लिखी जांच शुरू करण जो मुतालबो। संदसि चवण आहे त सूबाई वज़ीर सईद गनी सिर्फ भाउ मंशियात जे विकिरे में मुलविस आहिनि। पाकिस्तान के बेगुनाह शहरनि के मंशियात खां बचाइण संदसि फर्ज़ आहे। जेकबाबाद जे NA 196 ते वोटनि जी ॿीहर ॻणप में भी वफाकी वज़ीर मोहम्मद मियां सुमरो कामयाब करार। PP उम्मीदवार इजाज़ जखरानी के 441 वोटनि तां शिकस्त। 31 पोलिंग स्टेशन जा बैलेट पेपर गुम होने सबब ॻणप न थी सघी। नसीराबाद में बदफेलीअ खां पोइ बेदर्दीअ सां क़त्ल कयल नींगर जो मासात गिरफ़्तार। बालक जे क़त्ल जो एतराफ़। जवाबदार जो चवण आहे त हुन नींगर सां बदफेली कई ऐं मामलो लिकाइण लाइ खेसि क़त्ल कयो। जर्नलिस्ट राइटर सिविल सोसाइटी फॉर ट्रुथ पीस एंड जस्टिस तरफा गंबट लाइ 12 रुकनी ऑर्गेनाइजिंग कमेटी कायम। मुआशरे के मज़लूम ऐं पीड़ियल तबके लाइ जदोजहद तेज़ करण जो फ़ैसिलो। अखबार जो चवण आहे त JWC के सॼी सिंध में भरपूर मोट मिली रही आहे। तंज़ीम हर मज़लूम माण्हू सां पंहिंजा हक़ हासिल करण लाइ साथ ॾींदी। तलार थाने ते एंटी करप्शन जो छापो। ASI 9000 रुपया रिश्वत वठंदे गिरफ़्तार। एंटी करप्शन अमलदारनि जो चवण आहे त ASI ॻोठाणे के पुट समेत मंशियात केस में गिरफ़्तार करे आज़ादी लाइ रिश्वत तलब कई। ASI के रिश्वत वठंदे गिरफ़्तार कयो वियो आहे। फैज़गंज वासी बजणा कराची मां अगवा। वारसनि खां 30 लख रुपया भुंग तलब। मुगवी ताहिर हुसैन मुग़ल ऐं इफ्तिखार सुमरे ते तशद्दुद जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। नूरियाबाद में पुलिस जो पोहरत ते वहशाणो तशद्दुद वीडियो सोशल मीडिया ते वायरल। SSP नोटिस वरितो। चौकी इंचार्ज ऐं कांस्टेबल मुअतल। जांच करण जो हुकुम। शाहजहान चौहान कत्ल केस जो मुख्य जवाबदार मोहब्बत डेरे वासी नौजवान अख्तियार सोलंगी पुरस्कार नमूने फौज। 7 महीननि खां गुम अख्तियार सोलंगी जो लाश टंडे मोहम्मद खान अस्पताल मां हथ आयो। वारसनि नौजवान जी मौत खे क़त्ल करार ॾेई छॾियो। जांच करण जो मुतालबो। दादूअ जे ताज़ो परिणियल नारी सां ॾेरनि तरफ़ां इज्तिमाई लजालुट जो इंकिशाफ। मुतासिर नारीअ जे वालिद ऐं अमड़ दादूअ जी अदालत में दरख़्वास्त जमा कराए छॾी। तिबी चकास लाइ लेटर जारी। पुलिस खे सहकार करण जी हिदायत। वालिदेन जो चवण आहे त मुश्ताक पंवर शादी खां पोइ संदसि न्याणीअ खे कराची वठी वञी भाइरनि समेत लजालुट कई। सिंध हाई कोर्ट हैदराबाद सर्किट बेंच तरफा कारूंजर जबल के सयाहती मार्ग बनाने की दरखास्त ते नोटिस जारी। सकाफत ऐं सियाहत जा सेक्रेटरी 16 फरवरी ते ज़ाती हैसियत में तलब। माइंस ऐं मिनरल खाते DC थरपाल करे 7 खानगी कंपनियुनि खे भी नोटिस जारी। ऐं क़ौमी क्रिकेट टीम के अॻूणे कप्तान शाहिद आफरीदी PSL तां भी रिटायरमेंट जो इशारो ॾेई छॾियो। संदसि चवण आहे त PSL 7 संदसि कैरियर जो आख़िरी एडिशनल हूंदो। सरफराज़ अहमद मैदान में कावड़ कई त हू ॿाहिरि रद्द अमल ॾेखारींदो।